नाज़रीन, सॼी सिंध सक़ाफ़ती रंगनि में भरी पई आहे। सिंधी सक़ाफ़त जा ख़ूबसूरत रंग सॼी दुनिया में पसंदि कया वञनि था। असांजो कल्चर दुनिया जे कल्चर खां तमामु क़दीमी आहे। 5000 साल अॻु सिंधी कल्चर जा आसार मोहन दड़े मां मिलनि था। सिंध जा क़दीमी सक़ाफ़ती हथ जा हुनर तमामु घणा आहिनि। कोशिशि कंदासीं त समूरा सक़ाफ़ती हुनर तव्हांखे ॾेखारियूं। पहिरीं झंडीअ जो कमु जेको सिंध जी सूंहं आहे। झंडी में पिंगा, खटूं, उखरी मोलो वग़ैरह वग़ैरह खोड़ सारियूं शयूं रंगा रंगी सिंध में ठहनि थियूं। मिटीअ जा थांव चक ते चाढ़े वॾी महिनत सां जोड़े तयारु करे आवी में पचाए मार्केट में विकिरो थियनि था। मिटीअ जे थांवनि में माटी, घड़ो, मट, छलूं, कोप, प्लेटूं, ॿारनि जा रांदीका पिणु ठाहिया वञनि था। ऐं सिंध में सुघड़ औरतूं भर्त जो कमु कमाल जो कनि थियूं। न फ़क़ति भर्त जो कमु पर रलियूं बि सुहिणे अंदाज़ में रंगा रंगी चिट सालियूं ठाहियूं वञनि थियूं। अक्सर सिंध जी टुक वारी रली सॼी दुनिया में पसंदि कई वञे थी। रलियूं ऐं भर्त जा ठहियल गज, पोतियूं, चादरूं जॾहिं इस्लामाबाद में सक़ाफ़ती निमाइश थींदी आहे त परॾेही माण्हू अक्सर सिंध जे सक़ाफ़ती हुनर खे घणो पसंदि कंदा आहिनि। वॾी दिलचस्पी सां ख़रीद करे पंहिंजे मुल्क खणी वेंदा आहिनि। सिंधी सक़ाफ़त में हिकु रंग इहो बि आहे, ढगनि जी डोड़, पटका ऐं टोपियूं पाए सिंध अंदरि सुहिणे अंदाज़ में मलाखड़ा कराया वेंदा आहिनि। सिंधी टोपी में सुईअ जो वॾो कमाल आहे। सिंधी टोपियूं मर्द तोड़े औरतूं ठाहे पंहिंजी सक़ाफ़त खे उजागर कनि था। ऐं असां सिंधी माण्हू टोपी ऐं पटके खे पंहिंजो शान ऐं इज़त सम्झंदा आहियूं। ॿिए तरफ़ उठनि जी डोड़ हुजे, घोड़नि जी डोड़ हुजे, मेलनि मलाखड़नि में ओताकू हणी पंहिंजी दिलि जो शौक़ु पूरो कयो वेंदो आहे। इहो शौक़ु बि सक़ाफ़ती रंग ॾेखारे थो। सिंधी सक़ाफ़त में पहलवानी जेका मल्ह जी सूरत में कई वञे थी। मल्ह सिंध जी क़दीमी रांदि आहे। सिंध में वॾा वॾा मल्ह थी गुज़रिया, जंहिंमें एको बिरोहीअ जो नालो निमाया आहे। अॼु बि मेलनि मलाखड़नि में मल्ह पहलवान ईंदा आहिनि ऐं पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। कबड्डी रांदि बि असांजी सक़ाफ़ती रांदि आहे जेका सिंध में अॼु बि खेॾी वञे थी। खोड़ सारा पहलवान सिंध में अॼु बि मौजूदु आहिनि। नाज़रीन, सिंध जा सक़ाफ़ती ख़ूबसूरत रंग तव्हां ॾिठा। कैमरामैन लालू ठाकर सां गॾु ग़ुलाम रसूल बलोच।